ज़िंदगी में अड़ियों खोड़ शयूं हूंदियूं आहिनि जेके असां ॿियनि खे ॿुधाए छॾींदा आहियूं, जंहिं सबबु असांखे परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं असांजा ठहियल ठुकियल कम बि बिगड़ी वेंदा आहिनि, छो त घणनि माण्हुनि जूं ख़राब नज़रूं उन ते हूंदियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके कॾहिं बि कंहिंसां शेयर न करणु घुरिजनि त जीअं मुस्तक़बिल में मसइलनि खां बची सघिजे। कॾहिं बि पंहिंजा ख्वाब ऐं ख़्वाहिशूं कंहिंखे न ॿुधायो। साम्हूं वारे में साड़ ऐं हसद पैदा थींदो जेको अव्हांजे ख्वाबनि में रंडक बणिजंदो, छो त हासिद माण्हू अव्हांजे दिलि में ख़ौफ़ ऐं शक पैदा कंदो आहे, जंहिंसां अव्हां शक में पइजी हौसला कमज़ोर करे छॾींदा आहियो। माली हैसियत बि हिकु हसास मामिलो आहे ऐं पंहिंजी आमदनी जे हवाले सां बि कॾहिं कंहिंखे न ॿुधाइजे, छो त बुरी नज़र ॾुखियाऊं पैदा कंदी आहे। जेतोणीकि चाहियो त रुगो घर भातियुनि खे ॿुधाए सघो था। सभिनी जी ज़िंदगी में के न के ज़ाती मसइला हूंदा आहिनि, पर उन्हनि जी ॼाण सभिनी खे ॾियण जी ज़रूरत न आहे, छो त पंहिंजा मसइला ॿियनि खे ॿुधाइण सां अव्हांजा मसइला घटिजण बदिरां वधी वेंदा आहिनि ऐं अव्हां वधीक दॿाअ में अची वेंदा आहियो। रूहानी अक़ीदा हर इंसान जा ज़ाती हूंदा आहिनि। इहे रुगो उन्हनि माण्हुनि सां शेयर कजनि जेके खुलियल ज़हन जा मालिक हुजनि। इन सां गॾोगॾु अव्हांजे अक़ीदे जो एहतराम बि कनि त जीअं कंहिं बि बहस खां बची सघिजे। पंहिंजो राज़ असुली कंहिंखे बि न ॿुधाइणु घुरिजे, छो त साम्हूं वारो अव्हांजी कमज़ोरीअ ते कॾहिं बि वार करे सघे थो, जंहिंसां अव्हां न रुगो एतमाद विञाए वेहंदा पर अव्हांजी ज़हनी सिहत बि मुतासिर थींदी। सिहत बाबति मसइला बि हिकु अहम शइ आहे जेका सभिनी खां लिकाए रखी वञे त बहितर आहे, छो त मुख़ालिफ़ अव्हांजी इन कमज़ोरीअ जो फ़ाइदो खणंदा आहिनि ऐं अव्हांखे ज़िंदगीअ में अॻिते वधण खां रोके सघनि था ऐं गॾोगॾु ग़लति सलाहूं ॾेई अव्हांजी सिहत वधीक बिगाड़े सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk